नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लह व मन युद्लिल फला हादिय लह व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ضलालह वकुल्ल ضलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिक रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्दु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिलहक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस्समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल्अर्द मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख्ल बासिक़ातिन लहा तलउन नदीद रिज़्क़न लिलइबाद व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल खुरूज। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हर क़िस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक़ ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है कुरान ऐं कुरान वारे जी अज़मत। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदर अलग अलग टाइम में अलग अलग ज़माने में नबी अने रसूल मोकलिया।
रसूल अने नबीअ दुनिया में आया तो अल्लाह ताला उन्हीं के अमुक मौजज़ा ॾिने आहे। मौजज़ो चावा जे अहिड़ी वस्तु के जो उन नबीअ खां सिवा ॿियो को पण करे न सघे। जीअं अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ई मौजज़ो ॾिने हुए, जे मूसा अलैहिस्सलाम जी जेको असा लठ हुई, उन लठ खे अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो बनाए छॾियो। मूसा अलैहिस्सलाम लठ खे फिगाईंदा हुआ त सप बनी वेंदी हुई। उहा लठ वई जंहिं लठ खे मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े पत्थर मथे हयो तो उन पत्थर में जा पाणी जा 12 चश्मा जारी थी विया। इहा लठ वई जंहिं मूसा अलैहिस्सलाम इन लठ के समंदर मथे हयो, समंदर में रस्तो बनी वियो। ये मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ा आहे। मणी नबी के ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला ई मौजज़ो ॾिने जे ईसा अलैहिस्सलाम नाबीन इंसान जी अखी मथ हथ फिरींदा हुआ तो वो इंसान सॼो थी रहंदो। बीमार इंसान जे जिस्म मथ हथ फिरींदा हुआ त बीमार नओं निमरो चङो भलो थी रहंदो। रुगो एतिरो न, बल्कि जेकॾहिं को माण्हू मरी वञे त ईसा अलैहिस्सलाम चवंदा हुआ कुम बेज़निल्लाह, अल्लाह जे हुक्म से उथी वञ त उहो मोल माण्हू जीअरो थी वेंदो। ई मौजज़ा हुआ। ई क़ौम खे ॾेखारे लाइ करे कि क़ौम ॾिसे त सम्झे जे हाँ ही अल्लाह जो सच्चो नबी है, ते इन वटि अहिड़ी ताक़त है, इन वटि अहिड़ी वस्तु है, अहिड़ो मौजज़ो है जे ॿिए कंहिं वटि न आहे। पोइ दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन आख़िरी नबी, आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हलायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो कई मौजज़ा हुआ। कई फिरा साहबा किराम चयो असां ॾिठो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आंगरी में जा पाणी निकिरियो, एतिरो पाणी जे बर्तन भरिजी वञे माण्हू पी द्रो पई। हथ में जा हथ जे इशारे से नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद्र जा 2 टुकड़ा करे विधो अल्लाह जे हुक्म से। अहिड़ा मौजज़ा हुआ। पर मिणी कथा वॾो मौजज़ो जेको अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर के, पंहिंजे नबीअ के अता कयईं, उहो क़ुरान है। क़ुरान में करो है, पंहिंजी ज़बान अरबी न आई, पाण अरबी सम्झूं नथा, न त क़ुरान जेको अल्लाह जो कलाम है, क़ुरान जी हिकड़ी सूर, क़ुरान जो हिकड़ो रुकू, क़ुरान जी हिकड़ी आयत, बल्कि क़ुरान जो हिकड़ो लफ़्ज़ अहिड़ो है कि दुनिया वारा मड़े भेरा थी वञे अहिड़ो लफ़्ज़ न बनाए सघे। अल्लाह चैलेंज कयईं। क़ुरान जेको है चैलेंज करे तो व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिम मिन मिस्ली वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। मक्के में घणा ॾा माण्हू हुआ, अक़लमंद हुआ, पढ़ल लिखल पण हुआ, वॾा वॾा शाइर हुआ। उन जी शाइरी अहिड़ी हूंदी हुई कि दुनिया सुणे लाइ करे अचींदी हुई। अल्लाह ताला मिणी के चैलेंज कयईं, जेकॾहिं आंखे विश्वास न आहे कि क़ुरान सच्चो किताब न आहे, नबी पिंड बनाए तो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं ई पिंड बनाए तो, अल्लाह जो कलाम न आहे त ऐं पण मोहम्मद जहिड़ा इंसान आयो ऐं मड़े भेरा थी करे ने आने माबूदे के पण भेरा कयो, जेकी दुनिया वारा मिणी के भेरा कयो, अने हिकड़ी सूर बनाए ॾेखारियो क़ुरान जहिड़ी त मञो हाँ ही सच्चा आहियो। न बनाए सघिया। रुगो एतिरो न, क़ुरान त उहो किताब है जेको शुरू थिए तो तर दावो करे तो ज़ालिकल किताबु ला रैब फीह, ही उहो किताब है जंहिंमें कीअं शक न आहे। दुनिया वारा किताब लिखें था, तर शुरू में या आख़िर में लिखें था जे हिन किताब में आंखे किथे ग़लती नज़र अचे त असांखे कॉन्टेक्ट करे चइजा,
असीं सुधारे लाहियूं। लिखियल वे थो, अर्ज़ मौलिफ चवाजे उनखे। दुनिया वारा किताब लिखें त किताब जे शुरू में या आख़िर में लिखें, चई किताब पढ़ो, इन में किथे तव्हांखे ग़लती नज़र अचे त असांखे चइजा त ॿिए फिरासी किताब छापायूं त उन में उहा ग़लती न अचे। दुनिया वारा त ग़लती थी थी, पर अल्लाह जो कलाम जेको आहे इन में हिकिड़े अखर जी ग़लती न आई। क़ुरान पहिलो दावो ई करे थो, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, ही उहो किताब है जंहिंमें कीअं पण शक न आहे। अहिड़ो किताब, उहो किताब जरा अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं बे इल्म इंसान के जंहिं वटि इल्म न हो, पाण अगरि जाहिल इंसान हुआ, पढ़ियल लिखियल न हुआ, दुनिया वारा उन्हीं मथे हुकूमत कंदा हुआ, वो दुनिया वारनि जा गुलाम हुआ, उन्हीं पिंड में को ताक़त न वई। इन हालत में अल्लाह रब्बुल आलमीन जरा उन्हीं खे क़ुरान ॾिने, क़ुरान जा लफ़्ज़ उ पढ़िया, क़ुरान जो आयतूं पढ़िया, क़ुरान खे सम्झिया, क़ुरान मथे अमल कयो, त अहिड़ी क़ौम जंहिंजो दुनिया में की वैल्यू न हो, दुनिया वारा उन्हीं के पिंड जो गुलाम समझंदा हुआ, क़ुरान के पढ़ी करे एतिरा अॻियां वधिया, एतिरा अॻियां वधिया जे सॼी दुनिया मथे उन्हीं हुकूमत कई। क़ुरान हथ में खणंदा हुआ, क़ुरान के पढ़ंदा हुआ, क़ुरान के समझंदा हुआ, ने अल्लाह जे रस्ते में निकिरी पवंदा हुआ, मुल्क़ जा मुल्क फतह करे इस्लाम उते पुॼाए छॾियो। कंहिं पुॼायो? उन्हीं इंसान जंहिं वटि पिंड जी को ताक़त न वई, जंहिं वटि पिंड जी को हुकूमत न वई, जंहिं वटि पिंड जी को क़ौम न वई। इन हालत में अल्लाह ताला जरा उन्हीं खे क़ुरान ॾिने, वो क़ुरान जे ज़रिए से दुनिया जी मिणी कता अज़ीम क़ौम बनी विया। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह यरफ़उ बिहादल किताब अक़वामन व यदउ बिही आखरीन। ई क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जे इन क़ुरान जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन अमो क़ौमे खे ऊंचियूं करे थो, इज़्ज़त ॾे थो, मान ने मर्तबो ॾे थो, हुकूमत ॾे थो, ताक़त ॾे थो, शान ने शौकत ॾे थो। अने ई क़ुरान ऊ किताब है जे इन जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन कई क़ौमे खे किराए छॾे थो। पाण ॾिसूं पिया अखीं से अॼु दुनिया में जेको मुसलमान जी हालत आहे, ऐं ॾिसो पिया, पाण वटि को ताक़त न आई, पाण वटि को हुकूमत न आई, पाण वटि को क़ौम न आई, पाण वटि को इतिहाद न आई, पंहिंजे दिल में दुश्मन जो ख़ौफ़ है, पण दुश्मन जी दिल मां पंहिंजो ख़ौफ़ निकिरी वियो है। अॼु पाण मुसलमान एतिरा आहियूं, तंहिं हूंदे पण किथे पण पंहिंजो कीअं वैल्यू न आई, तंहिंजो कारण गुरु आहे। जेको अचे पाण खे चिपले हलियो वञे, जेको अचे पाण खे मारे हलियो वञे, जेको अचे पाण खे घर मां कढी हलियो वञे। ई ॾींहं पाण मथे कुला आया, ख़ाली पाण पूरतो न, सॼी दुनिया में मुसलमान जी हालत अहिड़ी है। तंहिंजो कारण ई है जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो जे इन क़ुरान जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन क़ौमे खे किराए छॾींदो। माण्हू जरा क़ुरान मां हथ कढंदा, अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हू मां हथ कढी लाहींदो। वो जमाने में मुअज़्ज़ज़ थे मुसलमान होकर, वो जमाने में मुअज़्ज़ज़ थे मुसलमान होकर, और तुम खार हुए तारे के कुरान होकर। जो को आंजा असलाफ हुआ, जो को साहबा किराम हुआ, जंहिंखे इज्जत मिली, जंहिंखे मान मिलियो, जे मड़े उन्हीं नो ध्रिजंदा हुआ, कुला मिलियो, क़ुरान मथे उन्हीं अमल कयो ने, ऐं जेको ख्वार थिया आहियो, ऐं जेको हैरान थिया आहियो, तंहिंजो कारण इहे जे आ क़ुरान मां हथ कढी लाथा आहियां। क़ुरान जहिड़ी अज़ीम किताब पाण वटि पई वे, अने हालत पंहिंजी इहे जे 12 महीने में हिकिड़े फिरा पाण खे क़ुरान पढ़े जी तौफ़ीक़ नथी मिले। क़ुरान पंहिंजे घर में पियो वे, उन मथे रिज लॻी वई है, धूड़ लॻी वई है, वो धूड़ में लटपट थियो पियो है। इन हालत में उन क़ुरान खे पाण रखी छॾियो है। पाण दुनिया में जेकॾहिं ज़लील न थींदासीं त पाण कुरो थींदासीं। क़ुरान त उहो किताब है, किताबुन अंज़लनाहु इलैक मुबारकुन लियदब्बरु आयातिही। अल्लाह फरमाए क़ुरान के असां एतिरे लाइ करे नाज़िल कयो है जी मुबारक किताब है, इन मथे गौर कयो, इन के समझो। अल्लाह ताला बे हंध मथे फरमाए अफला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फालुहा। ई माण्हू
क़ुरान मथे गौर कुला नथा कईं, क़ुरान के समझे कुला नथा, कुला इन जी दिली मथे ताड़ा लगी विया। जर पां क़ुरान मां हथ कढंदासीं त ई पंहिंजी हालत थिए वारी आहे। क़ुरान त उहो अज़ीम किताब है जंहिं रात में अल्लाह ताला ने क़ुरान के नाज़िल कयो, उन रात जी अल्लाह रब्बुल आलमीन कदर ने क़ीमत एतिरी वधाए छॾे, फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। हिकिड़ी रात 1000 महीने कता बेहतर रात है। हिकिड़ी ज रात 1000 महीनों बेहतर है। तंहिंजो कारण ई है जे इन रात जे अंदर असां क़ुरान करीम के नाज़िल कयो है। जंहिं शहर में ई क़ुरान नाज़िल थियो, उन शहर के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वहाज़ल बलदिल अमीन, अन ई अमन वारो शहर है, ई जेको है सुकून वारो शहर है। मक्के के अल्लाह रब्बुल आलमीन सुकून वारो बनाए छॾे। अने जंहिं नबीअ मथे इन क़ुरान के अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कयो, उन नबीअ के अल्लाह रब्बुल आलमीन मिणी नबी जो सरदार बनाए छॾे। अने ई क़ुरान खणी आसमान मथा जेको फरिश्तो नबी, जेको फरिश्तो ने आयो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, उनके अल्लाह रब्बुल आलमीन मिणी फरिश्ते जो सरदार बनाए छॾे, जिब्रील अमीन। अहिड़ो क़ुरान, अहिड़ो किताब, अहिड़ी अज़ीम वस्तु पां वटि पई है, अने पां उनखे बंदि कया वेठा। जेको क़ुरान मां पां हथ कढिया आहिनि, तंहिंजी राव अल्लाह रब्बुल आलमीन के क़ुरान पिंड ॾींदो। अने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड पण पंहिंजी उन्ही माण्हूअ जी जेको क़ुरान मां हथ कढे था, अल्लाह ताला के राव ॾींदो। अल क़ुरान हुज्जतुन लक औ अलैक। क़ुरान जेको है ये आला करे दलील है या त आजे खिलाफ दलील है। क़ुरान के जेकॾहिं पढ़ंदा, क़ुरान के समझंदा, क़ुरान मथे अमल कंदा, त ई क़ुरान क़यामत जो ॾींहुं अची करे आंखे छॾाईंदो। ॿई हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इक़राउल क़ुरान फ़इन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबिही। क़ुरान के पढ़ो, क़ुरान के पढ़ो, क़यामत जो ॾींहुं क़ुरान अल्लाह ताला वटि उन्ही माण्हू जो सिफारिशी बनंदो, उन्ही माण्हू जो वकील बनंदो जेको इनके पढ़ंदा हुआ। उहो ॾींहुं सोचियो, गौर कयो, पां हूंदासीं ने पंहिंजा अमल हूंदा, पंहिंजा माइत्र हूंदा, कुटुंब कबीले वारा हूंदा, खानदान वारा हूंदा, औलाद हूंदो, मड़े हूंदा, पर उन्ही जे बारे में क़ुरान कोन चए थो यौम यफिरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि। मड़े छड़े भॼी वेंदा, भाउ जा हथ कढी वेंदो, घरवारी पिन जे घरवारे खे भुली वेंदी, माउ पीउ पिन जे औलाद खे भुली वेंदा, कुटुंब कबीला खानदान वतक़त्तअत बिहिमुल अस्बाब, हर क़िस्म जी रिश्तेदारी ख़त्म थी वेंदी। इंसान जी पुछा करे वारो केरे के न हूंदो। इहा हालत हूंदी, इंसान लौड़ा फिरींदो, अचे को मूंखे बचाए लाइ, अचे को मुंहिंजी वकालत करे, अचे को मुंहिंजे विच में जामण पए, पर केरु अचे? फरमायो क़ुरान अचींदो। अल्लाह रब्बुल आलमीन के चवंदो है अल्लाह ही उहो इंसान है जेको मूंखे पढ़ंदो हो, ही दौर कंदो हो, ही क़ुरान के खोलींदो हो, क़ुरान में तदब्बुर कंदो हो, क़ुरान के समझंदो हो। ए अल्लाह इन माण्हू खे तूं अज़ाब न ॾीज। अल्लाह जो कलाम है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन जी सिफारिश अल्लाह ताला क़बूल कंदो, उन माण्हूअ खे अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे छॾींदो, उन माण्हूअ खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में दाख़िल करे छॾींदो जंहिंखे क़ुरान बचाए लाइ करे अचींदो। पर क़ुरान बचाईंदो पांखे तैर जहिड़ा पां पिण क़ुरान खे पढ़ंदासीं, जरा पां क़ुरान के खोलींदासीं। पंहिंजी हालत ई है मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जे पां मां कई माण्हू अहिड़ा आहिनि क़ुरान के पढ़िया आहिनि, मियाँ जीअ वटि, कंहिं मौलवीअ वटि, कंहिं मदरसे में, कंहिं मकतब में, कंहिं मस्जिद में पढ़िया, पर क़ुरान के भुली विया, उला भुली विया, ज़िंदगीअ में कॾहिं क़ुरान के खोलियो न आहियां। चे मूंखे क़ुरान पढ़ंदे न अचे, पां मड़े सिखी वञूं था, मोबाइल हलाईंदे पां सिखी लाहियूं था, मोबाइल जी हिकु हिकिड़ी वस्तु पां खे ख़बर है, इंसान डोसल थी रहियो है, पोड़ो थी रहियो है, पर फोन में अञा सिखे पियो ही फोन में कीअं हलाराजे, ये फोन कीअं वॼे, हिन फोन में ही कीअं थिए, पां मड़े सिखूं पिया, पर क़ुरान खे पां नथा सिखूं। हालांकि पां ईअं सम्झूं था क़ुरान आउं कीअं पढ़ां, मुश्किल है, मूं वटां कीअं पढ़ाबो,
इन मथे त ख़ुशख़बरी है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल माहिरु फिल कुरान, जो इंसान कुरान में माहिर है, कुरान पढ़े में होशियार है, पढ़ंदो वञे, पण कुरान जो कारी है, हाफिज है, आलिम है, कुरान के पढ़े पे उनके की वांदो न तो अचे, पढ़ंदो अचे। फरमायो मा सफरतिल किरामिल बरारा, ये क़यामत जो ॾींहुं इज्जत वारे फरिश्ते बिरो हूंदो, अल्लाह जे मलाइके बिरो अहिड़ो इंसान हूंदो जो कुरान के पढ़े थो। वल्लज़ी यक़रउल कुरान व हुवा अलैहि शाक़ुन यततअतउ, जो इंसान कुरान पढ़े तो अटके तो, हिकिड़ो अखर पढ़ियो वरी अटकी रहियो, अॻियां उकले नथो, तंहिं पढ़े तो, अटक अटक करे पढ़े तो, वह हुआ शाकुन अलैहि, कुरान उन लाइ करे मुश्किल है, तंहिं हूंदे पढ़े तो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फलहु अजरान, उन माण्हू लाइ करे डबल अजर है। हिकिड़ो त कुरान पढ़े जो अजर, अने ॿियो कुरान उकले नथो, तंहिं लाइ करे महिनत करे तो, उन जो डबल अजर है। त कुरान में अजर केतिरो ख़बर? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो इंसान कुरान पढ़े तो तो उन इंसान के हिक हिकिड़े हर्फ मथे ॾोह निकियूं मिले थियूं। हिकिड़ो हर्फ कुरे के पाण सम्झूं था, हर्फ कुरे के चवा जे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आउं ईअं नथो चा कि अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ है, न, अलिफ हिकिड़ो हर्फ है, लाम ॿियो हर्फ है, मीम टियों हर्फ है, यानी पंहिंजी ज़बान मां खाली ई 3 अखर निकिरी वञे, अलिफ लाम मीम 3 अखर, 30 नीकियूं लिखजी वई। टाइम केतिरो लॻो पढ़े में? हिकिड़ो सेकंड, अलिफ लाम मीम, केतिरो टाइम लॻो? हिकिड़ो सेकंड। हिकिड़े सेकंड में पाण 30 नीकियूं कमाए सघूं था। अहिड़ा कुरान में अखर केतिरा, जेकॾहिं पाण रोज हिकिड़ो सफ़ो पढ़ो तो उन में केतिरा लफ़्ज़ अचनि था, पाण रोज करोड़पति बनी सघूं था। कुरे में, पैसे में न, नीकी में, नीकी में करोड़पति बनो, दुनिया ला करे लखपति बना, यहाँ वधारे कमाइया, हुआ वधारे कमाइया, दुनिया कंहिं बि हली है, कमायो मनाई नाई। अल्लाह चए तो वला तंस नसीबक मिन दुनिया, दुनिया में आंजो हिस्सो जो को उनके भुलो न, दुनिया कमायो, खयो पियो, पर आखिरत ला करे तैयारी कयो, ने आखिरत ला करे मणिक त वॾी तैयारी कुरान है। इन कुरान से जुड़जी वञो, कुरान से ताल्लुक बनायो, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में पण कामयाब कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन पाके आखिरत में पण कामयाब कंदो। अने जेकॾहिं कुरान में जा पाण हथ कढी लाथा तो कुरान पिंड पाला करे पंहिंजे खिलाफ हुज्जत बनी वेंदो। कुरान पाण वटि अची वियो है, अल्लाह मूंखे त ख़बर न हुई, तोखे किताब में असां कीन ॾिनो हो, ॾिनो किताब, तो वटि कुरान हो, तो कुरान के कुला कीन पढ़ियो हुए, कुरान पाला करे दलील है, अने पंहिंजे खिलाफ दलील है, अल्लाह ताला के कुरान लाव ॾींदो। जे हिनी इंसान मुंह मुंहिंजा हथ कढी लाथो हो, ने पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह फरमाए वक़ाल रसूल या रब्बी इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं चवंदा, ए अल्लाह ये मुंहिंजी कौम है जंहिं कुरान में जा हथ कढी लाथा हुआ, कुरान के भुली विया हुआ, कुरान के कॾहिं खोलींदा की न हुआ, कुरान के कॾहिं पढ़ंदा की न हुआ। पाण वटि टाइम न, मूंखे टाइम नथो मिले, पाण दुकान मथे वियो, होटल ते वियो, पाण वटि टाइम थियो है, रियाण करे ला करे पाण वटि टाइम थियो है, मोबाइल ला करे पाण टाइम पियो है, दुनिया जे हर के कम ला करे पाण वटि टाइम है, पाण वटि टाइम न आहे त कुरान पढ़े ला करे टाइम न आहे। ये अफ़सोस जो मक़ाम है, ये पंहिंजी बदकिस्मती चवा जे कुरान जहिड़ो अज़ीम किताब अल्लाह ताला पाखे ॾिने अने उनखे पाण बंदि कया वेठा आहियूं। कुरान जी शान तो ऊंची है, पर जो कुरान के पढ़े था उन्हीं की शान के न्यारियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुरान पढ़े वारो इंसान क़यामत जो ॾींहुं अचींदो जन्नत जे दरवाजे मथे। जन्नत में ऊंचा ऊंचा दर्जा आई, ऊंचा ऊंचा दर्जा आई, कुरान जो कारी, कुरान जो हाफिज, कुरान के पढ़े वारो, कुरान जो दौर करे वारो जन्नत जे दरवाजे मथे अचींदो। मुंहिंजो दर्जो किथे है, मुंहिंजी जगह किथे है, आऊं किथे वञा? अल्लाह जी तरफ खां ऐलान थींदो, को थींदो, चए में अचींदो उन इंसान के इक़रा वर्तक़ी, ए इंसान तू कुरान पढ़ंदो वञ, अन्य जन्नत जा दर्जा चढ़ंदो वञ। शुरू कर सूरत फातिहा वटा,
हिकिड़ी आयत पढ़ ने हिकिड़ी सीढ़ी चढ़। इंसान पढ़ंदो पियो न जन्नत के साम्हूं चढ़ंदो पियो। वरत्तिल कमा कुंत तुरत्तिलु फि दुनिया, तू कुरान के उंज पढ़ जे तू कुरान दुनिया में पढ़ंदो वे। फइन्न मंजिलतक इंद आखिर आयतिन तकरउहा, पो तोजी मंजिल तोजी जगह उते है जिते तू कुरान जी आखिरी आयत पढ़ने। मिनल जिन्नति वन नास, कुरान खत्म थिए तो इन आयत मत जर तू पुजे वो तोजी जगह है। कुरान में 6000 मथे आयतूं हुई। कुरान के पढ़े वारो इंसान हिकड़ी आयत पढ़ंदो पियो न जन्नत में चढ़ंदो पियो, समझी लायो 6000 दर्जा मथे चढ़ी वेंदो, कित पुजी वेंदो। ई उन इंसान ला करे बशारत है जो दुनिया में कुरान पढ़े था। ने आखिर समय छैली गाल ये बयान करण चाहिए थो। ऐं पिंड कुरान जेकॾहिं पढ़िया आहियो त पढ़ो, दौर कयो, अञा पण सिखी सघो था। साहबा किराम वॾी जमार में सिखिया आहिनि। साहबा किराम जो इस्लाम क़बूल कयो हुयो वॾी जमार में सिखिया आहिनि। अरे हिकिड़ी ॻाल्हि पाण सिखी गिनो, शौक़ जेको वस्तु आहे न, शौक़ जरा शौक़ दिल में पैदा थी वञे तो उम्र पाण खे नथी नड़े। हदीस में अक्सर सुहाओ न अबू हुरैरा अबू हुरैरा अबू हुरैरा। हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसो मिणी कता वधारे बयान कंहिं कई हुई साहबा किराम में? अबू हुरैरा। पर आंखे ये खबर की न हूंदी जे अबू हुरैरा खाली 2 वरे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिरा रहिया आहिनि। केतिरा वरे? खाली 2 वरे। 2 वरे में एतिरियूं हदीसूं सिखिया, एतिरियूं हदीसूं याद कयो जे मिणी साहबा किराम अॻियां निकिरी विया। अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, अली रजी अल्लाह ताला अन उस्मान गनी रजी अल्लाह ताला अनहुम, ई मड़े साहबा किराम शुरू में इस्लाम कबूल कयो। को 20 वरे अल्लाह जे नबी बेरा, को 22 वरे, को 19 वरे, को 11 वरे, को 23 वरे मुसलसल अल्लाह जे नबी बेरा हुआ। पण हदीसूं मिणी कता वधारे कैन बयान कयूं? अबू हुरैरा जो खाली 2 वरे अल्लाह जे नबी बेरा हुआ। त जो कान करो शौक़। अबू हुरैरा पिन बयान कंदा हुआ कि माण्हू मड़े धंधे ते हलिया वञे, कम कार ते हलिया वञे, ऐं मस्जिद में थियो आहे किॾा न वञा, दुनिया में हथ कढी खाली मस्जिद में कुला, ऐं केॾा वेंदोज की न हो। इते जो कारण ई हो कि अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हदीस बयान कंदा न वो हदीस मूं वटि रही वेंदी ऐं सुणी लाई। ई शौक़ है। वॾी जमार में साहबा किराम सिखिया आहिनि। ऐं पेन कुरान सिखी सघो था। अने पढ़ल जेकॾहिं आयो त कुरान पढ़ो, अने जेकॾहिं पढ़ंदे आंखे नथो अचे कुरान के सुनो, कुरान के सुन पण सवाब जो कम है। मोबाइल में पाण मड़े सुनो पिया, काफियूं कलाम सुनो, गायन अल्लाह मिणी के बचाए, गायना सुनो, अने पोइ कुरो नाटक न्यारियूं, कॉमेडी न्यारियूं पिया, फिल्मूं न्यारियूं पिया। इनी मिणी कता बेहतर ई है जे मोबाइल में कुरान के चालू कयो, अने साथ साथ कुरान जो तर्जुमो सुनो। जे कुरान अरबीअ में जेको आहे इन जो मतलब कुरो है, अल्लाह असांखे कुरो पैगाम ॾे थो। हर ज़बान में आके तर्जुमो मिली वेंदो। आके सिंधी में मिली वेंदो, आके हिंदी में मिली वेंदो, आके उर्दू में मिली वेंदो, आके इंग्लिश में मिली वेंदो। जेको ज़बान ये समझो था उन ज़बान में कुरान जो तर्जुमो आके मिली वेंदो। कुरान के हिकिड़े फिर सुनो तर्जुमे से अल्लाह असांखे चए करो है, अल्लाह जो पैगाम करो है, आसमान मथा अल्लाह करो असां ला करे हलाए हैं। हिकिड़े फिर सुनो ख़बर पए पाण अने पिण जो औलाद के कुरान सिखाए। औलाद के जो इंसान कुरान सिखाईंदो, हाय अल्लाह ताला उन इंसान के केडो मकाम ने मर्तबो दींदो। कयामत जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा कयामत जो डी हुंदो, अल्लाह रब्बुल आलमीन मां ने पे के बोलाइंदो बिनी के, अने उनी बिनी के इज्जत जो लिबास पहराइंदो ने एड़ो लिबास अल्लाह ताला पहराइंदो जे पां सजी दुनिया ॾेई ॾियूं, दुनिया जा मड़े खजाना पां ॾेई ॾियूं, दुनिया जो मड़े वस्तु पां ॾेई ॾियूं त उहो लिबास पां गिनी न सघूं, एतिरो क़ीमती लिबास हूंदो। अल्लाह कंहिंखे पहिराईंदो? मां ने पीउ ॿिन्ही खे पहिराईंदो। त उहो पिंड चवंदा ए अल्लाह ही लिबास असां वटि अहिड़ा कहिड़ा अमल आहिनि जेको हेॾी इज़त तूं असांखे ॾिए थो। अचे न को महिमान पाण अचे उनजी शाल पोशी कयूं था, शाल उडायूं, उनजी पाण इज़त कयूं, पाण उनजो स्वागत कयूं। क़यामत जो ॾींहुं आदम अलैहिस्सलाम वटां चले, अने क़यामत जे ॾींहं सुधी जेतिरा इंसान अचींदा मड़े हाज़िर हूंदा, इन मिणी अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे इज़त ॾींदो, उनखे लिबास पहिराईंदो, उनजो स्वागत कंदो। क्यों इंसान ॿ मां ने पे ॿोए हूंदा, उहो पुछंदा अल्लाह हेॾी इज़त तो असांखे कुला ॾिनी आहे,
ऐलान थींदो बिअख़्ज़ि वलदिकुमा अल क़ुरआन, तेजो कान इहे जे आ ॿिन्ही आंजे औलाद खे क़ुरान सिखायां क़ुरान पढ़ाया। जो माइत्र पिन जे औलाद के क़ुरान पढ़ाए तो अल्लाह रब्बुल आलमीन उनके दुनिया में अने आख़िरत ॿिन्ही जगह मथे इज़्ज़त से नवाज़े तो। क़ुरान है पंहिंजे घर में मौजूद है, पाठ मौजूद है, इन क़ुरान के पढ़ो, इन में जा इबरत हासिल कयो, इनके समझो। क़ुरान बीमारी जे लाइ करे शिफ़ा है। कोई इंसान बीमार वे क़ुरान पढ़ी पा उन मथे दम कयूं अल्लाह उनके शिफ़ा दे तो। ये पंहिंजी दिल में जेकॾहिं बीमारियूं आई, हसद है, खार है, नफ़रत है, अने जेकी पण पंहिंजी दिल में बीमारी है, वो बीमारी जेकॾहिं पाण खे दूर करणी है, क़ुरान के पढ़ो। वशिफ़ाउन लिमा फ़ी सुदूर, अल्लाह क़ुरान में फरमाए क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जे आंजी दिल में जेको पण बीमारी हूंदी उन बीमारी के क़ुरान ख़त्म करे छॾींदो। ये क़ुरान जूं अज़मतूं आहिनि, ये क़ुरान वारनि जो मक़ाम ने मर्तबो है। क़ुरान आई पिंड पढ़ो, ॿिए खे पढ़ायो, अने क़ुरान खे सिखो, ॿिए खे सिखायो। पंहिंजे घर में क़ुरान जी तिलावत हुअणी खपे, पंहिंजी मोबाइल में क़ुरान हुअणो खपे, पंहिंजी गाॾीअ में क़ुरान हुअणो खपे, हर हंध मथे क़ुरान हुअणो खपे। क़ुरान वारा पाण बणी वञो, अने जेको इंसान क़ुरान वारो है उहे दुनिया में पण कामयाब है, आख़िरत में पण कामयाब है। कुरान हमेशा बाकी न होंदो। अल्लाह ताला फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान के नाज़िल असां कयो है, अने कुरान जी हिफ़ाज़त पण असीं कंदासीं। दुनिया में न्यारियो किताबूं कई रहियूं, मणी धर्म वारे वटि, जेकी मज़हब वारा मणी वटि किताबूं आहिनि, पर कुरान जहिड़ी किताब कंहिं वटि न आहे। कुरान जा हाफ़िज़ा खे किरोड़ों मिली वेंदा, अने ॿी किताब जा हाफ़िज़ा खे कीअं मिलंदा? इहे अल्लाह तैयार करे थो, मौजज़ा बनाए था। 3 महीने में 6 महीने में बच्चा, मासूम मासूम बच्चा कुरान सॼो यादि करे लाइए था। ये माना मौजज़ा आहे जेको अल्लाह ताला अता करे थो। अज़ीज़ भाइयो, कुरान जी शान ऊंची है, ने कुरान वारे जी शान पण ऊंची है। कुरान पाण पढ़ंदासीं, अल्लाह ताला पाण खे दुनिया में इज़्ज़त ॾींदो। अने जेकॾहिं कुरान मां पाण हथ कढी लाथा आहियूं त पंहिंजी हालत पाण ॾिसूं पिया। जेकॾहिं पाण खे पाछी इज़्ज़त खपे थी, पाण खे मान खपे थो, पाण खे मर्तबो खपे थो, पाण खे हुकूमत खपे थी, पाण खे शान ने शौकत खपे थी, दुनिया ने आख़िरत जी कामयाबी खपे थी, हिकिड़ो ज रस्तो है, अचो उन क़ुरान ॾांहुं जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम। क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जो तव्हांखे सिधी सिधी वाट ॾेखारे थी। अचो न क़ुरान मथे अमल कयो, पिन सिखो, समझो, ॿिए खे सिखायो, समझायो, पिन क़ुरान मथे अमल कयो, ॿिए खे अमल करायो, दुनिया में पण कामयाब आहियो, आख़िरत में पण कामयाब आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुयूं, अल्लाह ताला पाण मिणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण मिणी मुसलमान भाई के क़ुरान पढ़े जी, क़ुरान सिखे जी, ने सिखाए जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान भाई के क़ुरान से पिण जो ताल्लुक़ मज़बूत करी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।